लाहौर आम चूंडुनि लाइ नून लीग ऐं काफ लीग विच में सीट एडजस्टमेंट जी जल्द अॻु भराई जो इम्कान आहे। ज़रिए मूजिबि काफ लीग 2018 में क़ौमीअ जे 4 ऐं सूबाई असेंबली जे 8 खटियल सीटुनि ते सीट एडजस्टमेंट चाहे थी। 2018 में अहिड़ियुनि सीटुनि ते सालक हुसैन, मोहनिस इलाही, हुसैन इलाही ऐं तारिक बशीर चीमा क़ौमी असेंबली जूं चूंडूं खटियूं हुयूं। ज़रिए ॿुधायो त काफ लीग 2018 जी चूंडुनि में खटियल सीटुनि खां अलावा वधीक सीटुनि जी ख़्वाहिश बि रखे थी ऐं इन सिलसिले में ॿिन्ही पार्टियुनि जा अॻुवान ईंदड़ ॾींहं दौरान अहम मुलाक़ातूं बि करे सघनि था। ईंदड़ आम चूंडुनि जे लाइ चौधरी शुजात जो पुटु शाफ़िअ हुसैन बि मैदान में लथल आहे। हुन गुजरात मां सूबाई असेंबली जी 2 सीटुनि ते नामज़दगी काग़ज़ जमा कराया आहिनि। ज़रिए ॿुधायो आहे त गुजरात मां सालिक हुसैन ऐं शाफ़िअ हुसैन जी सीट एडजस्टमेंट थियण जो इम्कान आहे, जॾहिं त गुजरात मां हुसैन इलाही ऐं मूसा इलाही जी सीट ते एडजस्टमेंट जो इम्कान न आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।